जामशोरे में सीसीटीवी की मदद से मोटरसाइकिल चोरी में मुलविस चोर के आज़ाद करे छॾियो आहे। पुलिस पकड़ियल 5 चोरन के ॾेती लेती बाद आज़ाद करे छॾियो। शहरनि में कावड़ पकड़ियल आहे। पुलिस के अड़े अमल ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो पिणु कयो वियो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। जामशोरे में सीसीटीवी की मदद से मोटरसाइकिल चोरी में मुलविस चोर के आज़ाद करे छॾियो आहे। पुलिस पकड़ियल 5 चोरन के ॾेती लेती बाद आज़ाद करे छॾियो। शहरनि में कावड़ पकड़ियल आहे। पुलिस के अड़े अमल ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो पिणु कयो वियो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त जामशोरे में सीसीटीवी की मदद से मोटरसाइकिल चोरी में मुलविस चोर के आज़ाद करे छॾियो आहे। पुलिस पकड़ियल 5 चोरन के ॾेती लेती बाद आज़ाद करे छॾियो। शहरनि में कावड़ पकड़ियल आहे। पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो पिणु कयो वियो आहे। जामशोरे में सीसीटीवी की मदद से मोटरसाइकिल चोरी में मुलविस चोर के आज़ाद करे छॾियो आहे। पुलिस पकड़ियल 5 चोरन के ॾेती लेती बाद आज़ाद करे छॾियो। शहरनि में कावड़ पकड़ियल आहे। पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो पिणु कयो वियो आहे। जामशोरे में सीसीटीवी की मदद से मोटरसाइकिल चोरी में मुलविस चोर के आज़ाद करे छॾियो आहे। पुलिस पकड़ियल 5 चोरन के ॾेती लेती बाद आज़ाद करे छॾियो आहे। शहरनि में कावड़ पकड़ियल आहे। पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो पिणु कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं CNTV न्यूज़ रिपोर्टर फहद जावरी खां। फहद, आगाह कजो, छा अपडेट आहिनि अवां वटि? जी बिल्कुल, जामशोरो पुलिस कारनामो किया है। हफ़्तो अॻु मोटरसाइकिल चोरी में पकड़ियल चोर के पुलिस आज़ाद करे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त जामशोरे जो सैदाबाद वारो इलाइक़ो आहे, जिथे सब्जी विकिरो कंदड़ पुरियत जी 2 चोरनि मोटरसाइकिल चोरी करे विया। शहरनि CCTV कैमरा की मदद से चोरनि ज़मीर चांडियो ऐं आशिक चांडियो के गिरफ़्तार करे पकड़े पुलिस हवाले कियो। मां तव्हांखे ॿुधायां त पुलिस ॿिन्ही जवाबदारनि खे थाणे ते मुंतक़िल कियो। जवाबदारनि जी निशानदेही ते हिकु पुलिस जाइ ते छापो हणी 2 मोटरसाइकिलूं बरामद कयूं। हिन वक़्त ताईं पुलिस मुतअल्लिक़ कार्रवाई में या को बि जेको मोटरसाइकिल ज़ाहिर न करे सघी आहे। गिरफ़्तार चोरनि मां हिकु आशिक चांडियो ऐं 2 कबाड़नि के पुलिस जेको आहे ॾेती लेती बाद आज़ाद करे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त उन हवाले सां शहरियुनि जो चवणु आहे त पुलिस पाण त कार्रवाई खां काफ़िर बणियल आहे, पर शहरी जेके आहिनि पाण मुरादो चोर पकड़े पुलिस हवाले कया विया। 3 खे बि ॾेती लेती बाद आज़ाद कियो। SHO जामशोरो जी इहा रिवायत रही त शहर में अमन अमान जी बहाली ख्वाब बणिजी वेंदो। उन्हनि DIG हैदराबाद तारिक रज़ाक धारेजो ऐं SSP जामशोरो खां आला सतही जांच जो मुतालबो करे छॾियो आहे। जी।